मुझी गाल बुधो जी। माशाल्लाह हाणे तहां जो कारोबार भलो थी वयो आहे ता मां चवां थी हाणे तहां जी शादी करायूं। हाँ ता जेकी है ना वो मुझी छोकरी क्लास फेलो नादिया हुई नडला जे तहां सां गॾु पढ़ी आ तहां के पसंद भी कंदी आ त मां चवां थी हुन सां तहां जे रिश्ते जी गाल भी कयां ऐं कारोबार माशाल्लाह पांजो भलो आ घर बार भी भलो आ त छोकरी वारन जा यानी के खानदान भी भलो आ त सभनी जो यानी के हिको ही सेटअप थी वेंदो त मां चवां थी हाणे जेकर तहां जी रजामंदी हुजे त मां शादी जे लाइ हुन सां ॻाल्हायां। मां राजी आ। तहां के भी वो छोकरी पसंद हुई ना? ठीक आ। हाँ मां उन जी अमड़ सां ॻाल्हाए ॾिसां थी छा थी चए त पोइ मां रिश्ते जी ॻाल्हि पक्की कयां। हाँ हाँ इंशाल्लाह। हाँ मूं वारी ज़ाल मुंहिंजी ॿी शादी छो थी कराए इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिन मूं वारी ज़ाल खे घर जा कम घणा लटा धोए थी इस्त्री करे थी मानी पचाए थी भाॼी ठाव छिपा पोची ॿुहारा ॾिए थी पर हिन कम घणा न पोइ हीअ सोचींदी हूंदी त मुड़ुस जी ॿी शादी करायां उहा ॿी मुंहिंजी ज़ाल ईंदी हे ॿई कम जेको आहे अधु अधु कंदियूं। हिन जी सोच भी सही आहे मां भी राज़ी आहियां ॿी शादी थींदी ॿ ज़ालूं सही आहे बस पोइ ईअं कर इहा जेकी चवंदी न नादिया इहा मूंखे टके ई न वणंदी आहे थोरी थोरी वणंदी आहे ॿी छोकिरी आहे मां जेको आहे न उन सां शादी कराइणु चाहियां थो उहा मूंखे वणंदी बि आहे नंढे लाइक़ु अची माइटनि वरी तोखे जेको आहे मूंखे फासाए छॾियऊं तोसां। अदा हिकु मिंट मां तहां सां बाद में ॻाल्हायां पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाए वठां। हा वाह भाई हिते इहा सही थी जेकी वठे थो न। छा चए तो? हाँ छा चए तो? ए फोन ते मां हा वरी फोन ॾेखार काथे काल आहे हाणे ॿुधाए ॾेणा। हाँ तोखे पसंद आ छोकरी? कहिड़ी मूंखे न केड़ी पसंद आ इन जो मतलब तोखे मां नथी वणिया थी? मूंखे तूं ॾाढी वणे थी एॾी वणे थी जो मां तोखे छा ॿुधायां। अच्छा वरी मुंहिंजे साम्हूं ड्रामो हाणे छा पियो चए मूंखे पसंद आ हाँ उन सां मां शादी न कंदुमि ॿी छोकरी आहे केड़ी थी जल्दी ॿुधाए मूंखे। उन जो डायलॉग ॿुधाए मां दोस्त जो उहो माना चए पियो त मूंखे इहा पसंदि न आहे मां ॿी छोकरी आहे उन सां मां चवां थी सिधी ॻाल्हि कर सिधी ॻाल्हि कर। अरे खुदा जी का मार पवई। हाँ मूंखे तोखो सवा को बि न वणंदो आहे मां चवंदो आहियां मुंहिंजी ज़िंदगी सॼी तोसां गॾु गुज़रे मां कंहिं छोकिरी जे कंहिं ॿी माई जे मां अखि खणी न ॾिसंदो आहे मूं हिन अखियुनि खे तुंहिंजो चेहरो वणंदो आहे तुंहिंजो चेहरो। ड्रामो न कर अरो बरो किनी बूथी यारे। हाँ ॾेणो शिकल ॾिस मनूस मारो वधुज कहिड़े नांग खाधो मां सोचियो त रन मूंखे चए थी त ॿी शादी कर ही तो ब्लूटूथ लॻी पई आहे त चङो थियो जो मां फोन ते ॻाल्हायो अरे यार राति अञा टमटड़ वॾो कढी हाली त निकिर ॾे मखणी हितां पोइ शाम काथे मां टारे छा चोपल इहे बुची पायूं था अहिड़ा चाटरा खाधासीं हाली भॼ बाह कावड़ लहे। बंबूरी ओ बंबूरी छा बनण थी हे मां बाहूं ॿधाए थो मूंखे माफ़ कर मूंखे तोखो सवा का छोकिरी न वणंदी आहे हेड़ी सुहिणी सेवती मुंहिंजी ज़ाल आहे मूंखे कहिड़े नांग खाधो आहे जो मां ॿी छोकिरी पसंदि कंदमि। लोड़ना हाण ख़बर आहे मूंखे तुंहिंजी ठीक आहे जेतिरे तुंहिंजे दिलि में बाहि हुई ना सॼी निकिरी पई आहे जेकर मुंहिंजे भाउ जी काल न हुजे न त मां तोखे अहिड़ो बेइज़्ज़तो कयां न ख़बर पइजी वञे हा ठीक आहे मां त हुन सां ॻाल्हायां पई लेकिन तूं अंदर में नांग पाली वेठो आहे मूंखे हाणे तुंहिंजी ख़बर पई आहे जेतिरो तूं भलो लॻेंदो न एतिरो आहे कोन। बंबूरी मां सच पुछे न सच पुछे नंढे लाइक़ वठी मूंखे तूं पसंदि आहे मां तोसां बेपनाह प्यार कंदो आहियां अब्बा जो मोकारो कंदो आहे पंहिंजो। हाँ अरू बरू लुड़ना हल दफ़ा थी मर बंबूरी